मेहरान नगर मोर छॾाई खां। शाइर अली गुल जत लिखे थो एस बेवफ़ा जे बारे में। हा मुंहिंजा मिठड़ा महबूब, हा मुंहिंजा मिठड़ा महबूब, एस तुंहिंजी बेवफ़ाई जीअ खे झोरे छॾियो आहे। मूंखे तुंहिंजूं मोहबतूं ऐं ॾिनल प्यार यादि पवनि था। ऐं मेहरान नगर मोर छॾाई में ईअं तड़पण लुछण लॻां थो जीअं पाणीअ बिना मच्छी फथकण लॻंदी आहे। ऐं माण्हू मूंखां पुछण लॻनि था, त शाइर अली गुल जत तूं छो उन बेवफ़ा खे यादि करीं थो जेको तुंहिंजे दिलि जूं हसरतूं मिटीअ में मिलाए हथनि मां हथ छॾाए हलियो वियो आहे। इश्क करे एस तोसां दर बदर ॾिस थी वियासीं, इश्क करे एस तोसां दर बदर ॾिस थी वियासीं, तुंहिंजे सूरनि साण जानम हमसफ़र ॾिस थी वियासीं। हिन अली गुल जत जूं तोसाण हुयूं 32 दिलियूं, पर छॾियो तो ऋण में रोले छिड़ विछड़ ॾिस थी वियासीं। आऊं उहो ई साॻियूं एस तुंहिंजे सूरनि जो सतायल अखियुनि जो कुठल शाइर अली गुल जत, मेहरान नगर मोर छॾाई। कल को लवायदा विसारे हलियो वे, कल को लवायदा विसारे हलियो वे, ॾेई प्यार पहिरियां, ॾेई प्यार पहिरियां धिकारे हलियो वे। कल को लवायदा, कल को लवायदा विसारे हलियो वे, कल को लवायदा विसारे हलियो